बाहू खोसो ऐं आसपास जे ॻोठनि में सवे घर रही पट पइजी विया। माण्हुनि खे अॼु पलाण करण लाइ रस्तो नथो मिले। मुतासिरनि जी का बि सार नाहे लधी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर अली अकबर निदवाणी मूजिबि शहर जे सियासी समाजी अॻवान इम्तियाज़ अहमद खोसो दाहींदे चयो आहे त बाहू खोसो शहर समेत ॻोठ इम्तियाज़ खोसो, ॻोठ अब्दुल हक मरहेटो, ॻोठ मोहम्मद बख्श निदवाणी, UC ताजो खोसो ऐं UC मलोई मुकमल पाणी जी लपेट में आहिनि। सवे घर रही पट पिया आहिनि। माण्हू लॾ पलाण करणु चाहिनि था पर निकिरण जो को रस्तो कोन्हे। हुन चयो त ठुल्ह जो MPA कहिड़ी किर्त सां लॻल आहे ऐं MNA जो पतो कोन्हे त असांजे तक जो MNA केरु आहे। मज़लूम जो आवाज़ ॿुधण लाइ को तयारी कोन्हे। ख़बर नाहे बाहू खोसो सां माटेली मां वारो सलूक छो थो कयो वञे। जेकी आहे सर्च कनि था पर इंतिज़ामिया जो को बि सहकार कोन्हे। हिन इलाइक़े जो MPA पता नाहे काॾे लॾे वियो आहे। न हिन इलाइक़े खे को MP आहे न को MNA आहे। और इंतिज़ामिया सेल किथे आहे, कहिड़ा सेल इंचार्ज चवनि था त डिप्टी कमिश्नर जैकोबाद आहे, पर मुंहिंजे ख़्याल में डिप्टी कमिश्नर जैकोबाद कंहिं ताईं आहे इहो असां न अखियुनि सां ॾिठो आहे, न हिते को माण्हू पहुतो बि आहे सर्वे जे लिहाज़ सां। न हिन मज़लूमनि जे आवाज़ खे कोई उथाइण ऐं ॿुधण जे लाइ बि को तयारु न आहे। और न को राशन या टेंटूं आसमान खुले आसमान जे हेठों रोडनि ते पियल माण्हुनि जो, मवेशियुनि जो, माल जो का तदारुक कान्हे का। सम्झिजे नथो त हे माटेली मां जो सलूक छो आख़िर हिन ज़िले में कयो वञे थो। और बिलख़ुसूसन इलाइक़े वासियुनि में साहिबी वसियत माण्हू बि ख़ामोश थिया वेठा आहिनि, कुझु बि नथा ॻाल्हाइनि।